अपडेट थी कि लाहौर में पीपल्स पार्टी अगवान कमर जमा कायरा जू मीडिया से ॻाल्हियूं। ख़बर सां शेयर कंदासीं। क़ौम में इख़्तिलाफ़ आहिनि पर उहे पंहिंजी हद ताईं आहिनि। जॾहिं बि मुल्क ते जंग मड़ी वई सॼी क़ौम मुतहिद थी वेंदी आहे। पीपी अगवान जो चवणु आहे अॼु सॼी दुनिया ॾिठो त पाकिस्तान जो अवाम जंगी हालतुनि दौरान मुतहिद थी वियो। ख़बर सां शेयर कंदासीं। मुल्क में सियासी इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि ऐं उहे हुजण बि घुरिजनि। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमाल कयो। पीपी अगवान कमर जमा कायरा जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। लाहौर में पीपल्स पार्टी अगवान कमर जमा कायरा जूं मीडिया सां ॻाल्हियूं। क़ौम में इख़्तिलाफ़ आहिनि पर उहे पंहिंजी हद ताईं आहिनि। कमर जमा कायरा जो चवणु आहे त जॾहिं बि मुल्क ते जंग मड़ी वई आहे सॼी क़ौम मुतहद थी वेंदी आहे। अॼु सॼी दुनिया ॾिठो पाकिस्तान जो अवाम जंगी हालतुनि दौरान मुतहद थी वियो। अपडेट कंदासीं। लाहौर खां पीपल्स पार्टी अगवान कमर जमा कायरा जो मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त क़ौम में इख़्तिलाफ़ आहिनि पर उहे पंहिंजी हद ताईं आहिनि। जॾहिं बि मुल्क ते जंग मड़ी वई सॼी क़ौम मुतहिद थी वेंदी आहे। अॼु सॼी दुनिया ॾिठो त पाकिस्तान जो अवाम जंगी हालतुनि दौरान मुतहिद थी वियो आहे। पीपी अगवान जो चवणु आहे।